टोपी अजरक जन जी सुञाणप अदब अकुल ऐं समझ सियाणप कन ते लिखा कई चाह चिठा सिद्धवा मिठी तेरा मारू मिठा काथे न ॾिठा अहिड़ा काथे न ॾिठा काथे न ॾिठा मूं अहिड़ा काथे न ॾिठा। हर पासे होजमाल ऐं झुमरियूं आहिनि। सिंधी सकाफ़त जी सूंहं टोपियुनि में चमकी ऐं अजरकनि में मुरकी रही आहे। शिकारपुर जे जुमानी हाल चौक ते सन टीवी नेटवर्क जे सर ते मज़लूम न्याणियुनि सां साथ जे वचन जे सिरे हेठि मुख्य तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में पैरामेडिकल स्टाफ, फ़नकार ताज, जीएस नवाज़, शिकारपुर जे नौजवाननि, जनून ऐं शऊर समेत शहर वासियुनि सकाफ़ती रंगनि में रंगिजी तक़रीब में शिरकत कई। उन मौक़े ते संदन चवणु हो त उम्मीद अजमलायो धरतीअ जा गीत गायो हिकु आयूं सभई सिंधी पैगाम ई वधायो सोना यार जियो ओ सिंधी जवान जियो। असां था चाहियूं त सिंध जा नौजवान पढ़नि, न्याणियुनि खे तहफ़ुज़ मिले, सिंध जूं न्याणियूं इदारनि में अचनि पढ़नि। ॿियो त ज़ुल्म औरतुनि सां आहे ई आहे। छा औरतुनि खे इहो बि हक़ु न आहे त आज़ादीअ सां निकिरे? सिंधी माण्हू पंहिंजी सकाफ़त खे यादि कनि ऐं विसारनि न। टोपी अजरक असांजो शान आहे ऐं सिंधु धरती असांजो शान आहे। सिंधी उहा वाहिद क़ौम आहे जेका हमेशह सिंध लाइ जदोजहद कई आहे ऐं असीं जस पिया ॾियूं सिंध टीवी जे हिन प्लेटफॉर्म खे दोस्तनि खे। सिंध में जेके अगवा आहिनि ऐं जेके वॾनि जे तरफ़ां नाजाइज़ियूं आहिनि, ख़ुदा उन्हनि खे अर्ज़ु थो कजे त हीअ सिंध जूं न्याणियूं न आहिनि, हीअ हर हिक जी न्याणियूं आहिनि। हीअ जेको ॼाड़ हुआ असां उनखे इन हवाले सां मल्हाईंदा आहियूं त असां पंहिंजी धरती सां इहो वचन कयूं त धरती तुंहिंजा असां ते जेके कर्ज़ आहिनि, असांजी क़ौम ते जेके कर्ज़ आहिनि, उहे हर वक़्तु असां लाहींदा रहंदासीं। असांजी सिंध जी सकाफ़त पुराणी क़दीमी सकाफ़त आहे, हिन खे उजागर कयूं था। हुनखे यादि रखण लाइ त असांजी पोइ नंढी नसुल आहे उहा बि सम्झे त असांजा वॾा जेके आहिनि सिंध धरती सां ॾाढो मल्हाईंदा। जेकॾहिं असांजे ज़ातियुनि ऐं इन्हनि क़ौमुनि में विरहायल न हुजूं, सिर्फ़ु हिकु ई क़ौम हुजूं ऐं उहा क़ौम हुजूं सिंधी क़ौम। असांजा भाउर, असांजूं भेनरूं गॾिजी करे हिन कल्चर खे अञा उजागर कयूं ऐं असांजे पाड़ेसरी मुल्कनि खे इहा ख़बर पवे त हमेशह असां सिंधी पाण में मुतहद आहियूं। कल्चर डे माना असांजी क़ौमी काज आहे। हिन मौक़े ते घर घर खां ऐं वाहणनि खां, वसंतनि खां, ॻोठनि खां बि माण्हू शहर में निकिरी पंहिंजे सकाफ़ती कल्चरी वेस ओढे अची असांजे पंहिंजो हिन शहर में ईंदा आहिनि। लाॾी राणी खां वठी सिंधी औरतूं पुराणियूं बि रहियूं आहिनि ऐं पंहिंजे भाउनि जूं हमपला थी करे जदोजहद बि कई आहे, विड़ियूं बि नादारनि जे ख़िलाफ़। त सिंध जी औरत एॾी कमज़ोर कोन्हे का। हिन खे ॿारनि खे पंहिंजो ईद नमाज़ जेको आहे कपिड़ा पाराए, घर में सुठा सुठा ताम तयारु कराए ॿारनि खे खाराईंदा आहियूं, पाड़े वारनि खे ॾींदा आहियूं, पाड़े वारनि में विराईंदा आहियूं। मुंहिंजे दड़ीअ जी तारीख़ मां ॾिसंदो त उते तव्हांखे को बि कॾहिं औज़ार हथियार वारो न मिलंदो। शिकारपुर वासियुनि जो चवणु हो त सिंध जी सकाफ़त प्यार, अमुन, मोहबत, रवादारी ऐं ख़ूबसूरत रंगनि सबबि दुनिया जी ॿियनि सकाफ़तनि खां मुनफ़रिद आहे, जंहिंमें न्याणियुनि जी वारसी, उन जे तहफ़ुज़, तालीम ऐं बराबरीअ लाइ सिंधी माण्हू नई सुजाॻीअ तरफ़ वधी रहिया आहिनि। कैमरामैन नवीद अमन सूमरो सां गॾु सारंग बप्पड़, सन टीवी न्यूज़, शिकारपुर।